अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप ऑफ मसाइल और अनकाल ग्रुप में सवाल आयो है। जिस्म के कंधे के ज़रिए ज़ख़्म लाहक थिए ऐं इंसानी जिस्म मां जेके रत ऐं लूही निकिरियो ई कपिड़े ते लॻो कुरो, इन हालत में नमाज़ थिए या न थिए? अचो पहिरियों सवाल सुनो था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साहब अॼु हिकिड़ो मुंहिंजो सुवाल आहे। भले अचे। कंडो लॻे पंहिंजे बदन में, इन जो खून ख़राब थी पंहिंजे कपिड़े मथे छणे, इन जो कुरो नमाज़ थी या नथी थी? माशा अल्लाह, बहितरीनु सुवाल आहे। मुतलकन पाण चई सघूं था जे हैज़ तंहिंजो खून मुतलकन नजेस नापाक आहे, तंहिं सवा बक़िया जेतिरो खून रहियो ई नजिस पलीत आहे कि न आहे? पलीत जेकॾहिं आहे त इन जी कोई मज़बूत दलील आहे न। अमुक मुद्दा अचनि था जेको ज़ईफ़ ऐं अमुक क़ुरान मजीद जी आयत सूरह अनाम जी 145 जा दलील गिने था। कुल्ला अजिदु फ़ीमा उहिय इलैया मुहर्रमन अला ताइमिन यतअमुहु इल्ला अन यकून मैतन औ दमम मस्फूहन। पूरी आयत अमुक चवनि था जे हिन में जेको रिज्स आहे त से मुराद ॿियो खून आहे, पण ई क़ियास सही न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में हुआ, ॿ साहबी, हिकिड़ो अंसारी ऐं मुहाजिर, ॿ पहिरेदार हुआ। मुहाजिर ऐं अंसार पहिरों ॾींहं था, उन मां हिकिड़ो शख़्स नमाज़ पढ़े थो ऐं हिकिड़ो आराम करे थो। जेको नमाज़ पढ़े थो उनखे तीर लॻो, तीर उहो कढी नमाज़ जारी रखे थो, फिर तीर लॻो, तीर ॿार कढी वरी नमाज़ जारी रखे थो। 3 भेरा इहा पोज़ीशन अथई, इन विच में लूही केतिरी निकिरी हूंदी, नमाज़ जारी रखे। पोइ पंहिंजे साथीअ खे जगाए, साथी जाॻियो त चए एॾा तीर लॻाई, मूंखे उथियारे छा न? साहबी चए थो त मूं नमाज़ जारी रखी ऐं क़ुरान मजीद जी आयत उहा तिलावत कई त मूंखे आयत छॾणु आवई न। अलगर्ज़ ई मुंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहुतो। जेकॾहिं खून मुतलकन लुई नापाक ऐं नजिस हुई त हिते नमाज़ रद्द थी ऐं नमाज़ भले नफ़ली नमाज़ हुई, इन जे बावजूदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आयो खपे, हिते हुकुम कीअं न आयो? इमाम हसन रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा माज़ारल मुस्लिमून युसल्लून फ़ी जराहातिहिम। मुसलमान हमेशह पिंड जे ज़ख़्मे जी हालत में नमाज़ पढ़ंदा हुआ। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सही बुखारी में सॼो ई वाक़ियो ज़िक्र कयो हुयो। इमाम अलबानी रहमहुल्लाह पण फरमाईं था जंहिं साहबीअ खे तीर लॻे जो वाक़ियो अबू दाऊद वग़ैरह मौजूदु आहे, ई मरफ़ू हुकुम आहे। हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुकुम ख़बर पुगी ऐं ताख़िरुल बयान अल वक़्त हाजत ला यजूज़ जे तहत जेकॾहिं नाजाइज़ ऐं नापाक ऐं पलीत जेकॾहिं खून हो त इन मां बयान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तुरत अची वियो, पण आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयान आयो न। इमाम इब्न हज़म पण इन जे क़ाइल त नापाक खून न आहे। अच्छा, पण फ़िक़ह हनफ़ी में इनके नापाक ऐं नजिस जे में आयो आहे। इमाम शौकानी रहमतुल्लाह अलैह फरमाईं था त हैज़ जे खून सवा बक़िया जेतिरा खून आई उहो नजिस ऐं नापाक न आहे। अने नजिस ऐं नापाक थियण जी कोई सरीह दलील आहे न। सिद्दीक़ हसन ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाईं था त तमामु खून नजिस थियण जी कोई दलील आहे ज न। अच्छा, जॾहिं त इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त खून जे नजिस थियण मथे इत्तिफ़ाक़ आहे, ई तफ़सीर कुर्तुबी में जाए। अच्छा, उन जवाज़ में शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह फरमाईं था त इन जी ॻाल्हि महल नज़र आहे। हज़रत इब्न मसूद वग़ैरह जी हदीस पण नक़ल कयो हुयो। अलगर्ज़ इन अहिड़ी हालत में हाणे वॾो त मसइलो हुए नथो जो पाण खे थोरी लुई लॻी त पाणी हुई न सिपा धोई त पोइ नमाज़ पढ़ियासीं, नमाज़ आगड़ पाछड़ थी वई। हीअ त सॼो सीम जो वाक़ियो आहे, जंगल जो वाक़ियो आहे। इन जे बावजूदि इंसानी जिस्म मां खून निकिरंदो, साहबा इकराम खे ज़ख़्म लॻंदा हुआ, ज़ख़्म में लुई जारी हूंदी हुई। इन हालत में पण साहबा इकराम नमाज़ अदा कयो। जेकॾहिं ई खून नापाक नजिस ऐं पलीत हो त नमाज़ रोके में आवई, नमाज़ ताख़िर करे में आवई। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।